हथे गुल मेहंदी तेरे गुल मेहंदी हथे गुल मेहंदी तेरे गुल मेहंदी हथे गुल मेहंदी तेरे गुल मेहंदी अल्लाह लगन के लायोड़ी मुझो कालू कर दो कंगुल दे मुझो कालू कर दो रूह चवड़ी मुझे अंगण बारो जो आयोड़ी हथे गुल मेहंदी तेरे गुल मेहंदी हथे गुल मेहंदी तेरे गुल मेहंदी अल्लाह लगन के लायोड़ी मुझो कालू कर दो कंगुल दे मुझो कालू कर दो रूह चवड़ी मुझे अंगण बारो जो आयोड़ी हथे गुल मेहंदी तेरे गुल मेहंदी हथे गुल मेहंदी तेरे गुल मेहंदी। जी नाज़रीन, असी इन वक्त सिंध के मशहूर बुजुर्ग हज़रत सखी जमील शाह दातार जे किले वारे हंध ते मौजूद आहियूं, जो चिलो सिंधु दरिया के किनारे ते आहे। वो चिलो जो उते हर साल जो है सो दातार वेलफेयर तरफा जो है सो गरीब बेपहुच बेसहारा जेके छोकरियों आहिनि उनकी शादियों कराई वेंदियूं आहिनि। इन वक्त भी वो ही प्रोग्राम जो है सो इतने ऑर्गेनाइज किया वियो आहे। अॼु जो इन प्रोग्राम में 50 जोड़ा जेके आहिनि उनकी शादी कराई पई वञे, जंहिंमें गरीब बेपहुच छोकरियों छोकरा आहिनि जिनकी शादियों कराई पई वञनि। इन प्रोग्राम में जो है उन छोकरनि के निकाह कराइण खां पोइ जो है सो ॾाज ॾेई बाक़ाइदे तव्हां रुख़सती करे उनके घरनि ताईं उनके पहुचायो वेंदो। उन हवाले से इतने मौजूद जेके माण्हू आहिनि या जेके इन प्रोग्राम के अरेंज कंदड़ आहिनि, असीं उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो छा चवणु आहे प्रोग्राम के बारे में। त हीअ असांजे सखी जमील शाह दातार गिरनारी जो सिलसिले से प्रोग्राम मुसलसल हलंदा रहंदा आहिनि काफ़ी सालन खां। ही उन प्रोग्राम जी सिलसिले जी एक कड़ी है जैमें इज्तिमाही 50 शादियों जो प्रोग्राम रखियो वियो आहे। इन जो प्रोग्राम जो कैडेट जो है सजो अहमद पटेल साहब उनकी पूरी टीम के वने तो जेके असांजे दरगाह जा ख़ास मुहक़द आहिनि। उन्हनि इहो प्रोग्राम हमेशा तरतीब ॾींदा पिया अचनि, हाणे बि ॾिनो आहे। तमाम खुशी थी, तमाम बेहतरीन प्रोग्राम गरीब माण्हुनि जी असांजे इलाइक़े में सहायता थी उन्हनि जी पुठभराई थी, तो ये तमाम बेहतरीन अमल है। अड़ा प्रोग्राम थींदा रहंदा हुजनि। अल्लाह ताला के फजलो करम से 50 शादियों का प्रोग्राम यहाँ पे इज्तिमाही शादी का प्रोग्राम हो रहा है, जिसमें 50 दूल्हा और 50 दुल्हन हैं। और माशाल्लाह ये हमारी जो हमारे पीरो मुर्शिद है सखी दातार, उनके ट्रस्ट के हवाले से दातार वेलफेयर फाउंडेशन ये प्रोग्राम ऑर्गेनाइज़ किया है। और ये हमारे पटेल बाबा जो हमारे रूहानी उस्ताद उन पर्दा कर गए, उन्होंने ये बुनियाद डाली थी और उसी बुनियाद को आगे चलाते हुए आज माशाल्लाह 50 शादियाँ हो रही हैं। इससे पहले 5 प्रोग्राम ये हो चुके हैं, ये छठा प्रोग्राम है। और अल्लाह ताला से दुआ है कि बस इसी तरह ये प्रोग्राम हम आगे बढ़ाते रहें, इस मिशन को चलता रहना चाहिए। हमारे बड़े थे मेरे मामू और मेरी सास, उनका ये लगाया हुआ पौधा है जो माशाल्लाह आज इतना बड़ा दरख्त हो गया है कि ये कपल हर दफ़ा बढ़ते ही जा रहे हैं। माशाल्लाह आज 50 कपल है, पहले 10 हुआ करते थे, 20 हुआ करते थे। और ये काम जो आप देख रहे हो ये आसान नहीं है, इसके पीछे बहुत टीम वर्क है। ये एक दिन का या एक हफ्ते का या एक महीने का काम नहीं है, बल्कि काफ़ी महीनों की काविशें हैं जो ये लोग करते हैं। घर घर जाके रिश्ते कराना, निकाह कराना, उनके जहेज़ की जैसे आप देख रहे हैं उनकी तैयारियां कराना, ये बहुत मुश्किल काम है। अल्लाह बस जो इस कार्य खैर में शामिल है, अल्लाह उनकी रोज़ी में बरकत दे और अल्लाह उनकी नेकी को कबूल करे। प्रोग्राम है आज जो हमने रखा है, तकरीबन इसमें 50 शादियाँ हैं और टोटल जो है वो तकरीबन 5 प्रोग्राम हम कर चुके हैं। ये छठा प्रोग्राम है। 215 के करीब जो हैं वो ये शादियाँ हो चुकी हैं। इसमें मैं शुक्रगुजार हूँ हमारे गद्दी नशीन साईं जमील शाह दातार के, मुनाफ भाई, फरहान भाई, रुबीना बाजी और शाहिद भाई। ये सारी टीम है, ये टीम की काविशें होती हैं। और आज जो हमने प्रोग्राम किया है इसमें तकरीबन 50 शादियों का जो है वो अरेंजमेंट किया गया है। अल्लाह ताला इनकी ज़िंदगी बेहतर करे और अल्लाह ताला इन्हें खुश रखे। प्रोग्राम रखियो वियो आहे जेको अहमद पटेल साहब जी यादि में अॻे हर साल कयो वेंदो हो।
इन साल भी पटेल साहब जी यादि में दातार ट्रस्ट तरफ़ां 50 शादी जोड़नि जी शादियूं करायूं पियूं। इन खां अलावा दातार ट्रस्ट ॿिया बि समाजी कम वग़ैरह ग़रीबनि खे घर ठाहे ॾियणु, नगर नियाद विराइणु ऐं अहिड़े क़िस्म जा तमामु कम जारी आहिनि ऐं ग़रीबनि खे घर बि तयारु करे ॾिना वेंदा आहिनि दातार वेलफेयर ट्रस्ट तरफ़ां। अॼु दातार वेलफेयर सखी जमील शाह दातार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन, ह्यूमन सपोर्टर्स एसोसिएशन ऐं डिसेंट हेल्थ एंड एजुकेशन फाउंडेशन तरफ़ां अॼु ही 50 जोड़नि ते मुश्तमिल इज्तिमाही शादी जो प्रोग्राम थी रहियो आहे, जेको माशाल्लाह 50 जोड़ा असां वटि आया आहिनि। उन्हनि जा निकाह असां हफ़्तो खनि अॻु में कया हुआ ऐं अॼु हिननि जी रुख़्सती जो प्रोग्राम आहे ऐं माशाल्लाह प्रोग्राम हले पियो ऐं इहो मनाफ़ भाई जी ऑर्गेनाइजेशन हेठि ऐं मुंहिंजी महिनतुनि सां हीउ प्रोग्राम असां अरेंज कयो आहे। काफ़ी दोस्तनि जूं महिनतूं आहिनि ऐं अल्लाह जी महिरबानी सां हर साल इहो अहमद पटेल साहब कराईंदो हो, पर अहमद पटेल साहब जे वफ़ात खां पोइ हीउ प्रोग्राम मनाफ़ भाई स्टार्ट कयो आहे, जेको आऊं ऑर्गेनाइज़ पियो करियां ऐं अल्लाह जी महिरबानी सां असां ख़ैर ख़ूबी सां हीउ पंहिंजो प्रोग्राम पुॼाणी ते पहुतो आहे, जंहिंमें 50 इंतिहाई मुफ़लिस ग़रीब न्याणियुनि खे असां शादी कराए उन्हनि खे ॾेज ॾियूं पिया ऐं क़ुरान शरीफ़ जो तोहफ़ो हदियतनि तौरु ॾियूं पिया ऐं दुआउनि सां उन्हनि खे रुख़्सत कंदासीं। जी नाज़रीन, हिते मौजूदु इन प्रोग्राम खे संवारींदड़ ऐं ऑर्गेनाइज़र कंदड़नि सां ऐं हिते प्रोग्राम में मौजूदु माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई, जिन जो चवणु आहे त हीउ प्रोग्राम जेको आहे सो हर साल कयो वेंदो आहे ऐं हर साल जेको आहे सो हिते जी जेके ग़रीब ऐं बेपहुच नियाणियूं आहिनि उन जी शादियूं कराई वेंदियूं आहिनि, उन्हनि खे ॾाज ॾिनो वेंदो आहे। उन प्रोग्राम ऐं उन वेलफेयर जो जेको ट्रस्ट जो जेको अॻुवान हो उहो अहमद खान पटेल हो, जंहिंजी वफ़ात खां पोइ जेको आहे सो बि हीउ सिलसिलो जारी आहे ऐं हिन वक़्तु जेको हिन प्रोग्राम में 50 जोड़नि जी शादी कराई पई वञे ऐं उहे जेकी आहे उन्हनि खे ॾाज ऐं सामान ॾेई बाक़ाइदे हितां रुख़्सत करे उन जे घरनि ताईं पहुचाए वेंदो। उन जो चवणु हो त असांजी हमेशह इहा कोशिशि रही आहे त हिन इलाइक़े जा जेके बि ग़रीब ऐं बेपहुच नियाणियूं आहिनि उन जी शादियूं कराए उन्हनि खे जेको आहे पंहिंजे घरनि वारो कयूं। कैमरा टीम सां गॾु CN न्यूज़ कासिफ़ चांडियो।